अस्सलाम वालेकुम दोस्तो। अॼु पंहिंजी पहिरियों भेरो इन यूट्यूब चैनल तां पंहिंजी शाइरी पाण पढ़ी रहियो आहियां ऐं अव्हांखे पढ़ी ॿुधाइणु चाहियां थो। हीउ मुंहिंजो ग़ज़ल आहे जेको कल्ह मुंहिंजे ज़हन में आयो ऐं मूं लिखी वरितो हो ऐं जंहिंखे अञा संवार सुधार जी ज़रूरत आहे, पर यकीननि तव्हां इनखे ॿुधो ऐं उन ते राय बि ॾियो। ग़ज़ल आहे। तुंहिंजे इश्क सेखारियो जीअण जो तरीक़ो, तुंहिंजे इश्क सेखारियो जीअण जो तरीक़ो, नेणनि जी निहार सां पीअण जो तरीक़ो। तुंहिंजे इश्क सेखारियो जीअण जो तरीक़ो, नेणनि जी निहार सां पीअण जो तरीक़ो। वीरूं वक़्त जूं आयूं लही बि वयूं, वीरूं वक़्त जूं आयूं लही बि वयूं, सिखियासीं न तुंहिंजे थियण जो तरीक़ो। वरियनि खां पोइ मिलियो आहे हिकिड़ो माण्हू, वरियनि खां पोइ मिलियो आहे हिकिड़ो माण्हू, जंहिंखे ईंदो आहे प्यार ॾियण जो तरीक़ो। हू ज़माने मां वठण आयो आहे मूंखे, हू ज़माने मां वठण आयो आहे मूंखे, हिन खे अचे थो पाण सां नीअण जो तरीक़ो। हू ज़माने मां वठण आयो आहे मूंखे, हिन खे अचे थो पाण सां नीअण जो तरीक़ो। प्यार खां पाण खे, प्यार खां पाण खे पलणु कीअं थींदो, प्यार खां पाण खे पलणु कीअं थींदो, मुमकिन खां नामुमकिन थियण जो तरीक़ो। प्यार खां पाण खे पलणु कीअं थींदो, मुमकिन खां नामुमकिन थियण जो तरीक़ो। तुंहिंजे इश्क सेखारियो जीअण जो तरीक़ो, नेणनि जी निहार सां पीअण जो तरीक़ो। तव्हांजी महिरबानी ऐं इन ग़ज़ल ॿुधण खां पोइ कमेंट कयो ऐं पंहिंजा राय ॾियो। तव्हांजी महिरबानी।